नज़र ईंदो। हाणे ख़बर पए थी करबला में छा पियो थिए, छा पियो ठहे, अल्लाह जो इरादो छा आहे। अर्ज़ु करे चुको शुरूअ में कि ख़ुदा जो इरादो आहे जे दुनिया जे हर इंसान जे दिलि में विधो आहे, वञ करबला। ऐं ख़ुदा जो ई इरादो आहे जे इराक़ीअ जे हर दिलि में विधो आहे त तोखे काई तक़सीम न आहे करणी, सिर्फ़ु इहो ॾिसणो आहे त ज़वार हुसैन आहे बसि। करणो छा आहे, ही ख़ुदाई अक़वाम मुत्तहिदा पई ठहे। आख़िरी जुमिलो आहे, हिन अक़वाम मुत्तहिदा जो सदर केरु थियणो आहे। बाबा काई बि इदारो हूंदो आहे हुनजो सरबराह ज़रूरु थींदो आहे। सरबराह केरु थियणो आहे, उनखे ख़ुदा अञा ताईं परदे में रखियो आहे। जमो थियो पोइ मोकिलींदुसि। जमो थियो पोइ मोकिलींदुसि। आहे केरु, अल्लाह जो इंतज़ाम पूरो आहे, ख़ुदा जो इंतज़ाम पूरो आहे। जॾहिं बि हिते इंतज़ाम पूरो थींदो उहो अक़वाम मुत्तहिदा जो सरबराह अची पहुचंदो। हाणे ख़बर पई छा पियो थिए दुनिया में, ही करबला छा पई करे, ही ख़ुदा जो इरादो छा आहे, थियणो छा आहे, दुनिया काॾे पई वञे। दुनिया इमाम हुसैन जे नाले ते जमो पई थिए ऐं इमाम हुसैन जे हिकु फ़र्ज़ंद जे सरबराहीअ में सॼी दुनिया जूं क़ौमूं हिकु थी वेंदियूं आहिनि। ख़ुदा जे बारगाह में छो था वञनि, मज़लूम आहे, इन करे त ख़ुदा चयो त बाबा मां ॾेई छॾियो थी मां वञो। रसूलुल्लाह जे बारगाह में छो न, रसूलुल्लाह चयो बाबा मां ॾेई छॾियो थी मां वञो। करबला में पिया जमो थियनि, इन जो मतिलबु इहो आहे त कोई करबला जे इन हुसैन जे फ़र्ज़ंद आहे। ही सभु हुन जे लाइ इंतज़ाम पियो थियो। पंहिंजी नज़र मथे रखो, हेठि न कयो। अॼु सिर्फ़ु तव्हां लाड़काणे में न ॾिसो त लाड़काणे में छा पियो थिए, न न दुनिया में ॾिसो छा पियो थिए। हिन वक़्तु हुसैन बैनुल अक़वामी बणिजी चुको आहे ऐं बैनुल अदियान बि बणिजी चुको आहे। हर दीन मज़हब जो माण्हू थो अचे। इन करे हाणे असांजी ज़िम्मेदारी छा आहे, हाणे ज़िम्मेदारी असांजी मुश्किल थींदी थी वञे, छो त असां आहियूं दावेदार त बाबा जंहिंखे तव्हां हाणे सुञातो आहे असां हिनखे अॻु में सुञाणूं था। बाबा अॻु में सुञाणूं था त पोइ तव्हां छा कयो, छा करिणो आहे, बसि ही अहले बैत जी मज़लूमियत है जंहिं दुनिया खे करबला में जमो कयो आहे। इहा मज़लूमियत है जंहिं हर मज़लूम जे दिलि में विधो आहे त तोखे अगरि पंहिंजे मज़लूमियत जो इलाजु करिणो आहे त वञ उन वटि जेको पाण पूरी तारीख़ में मज़लूम रहियो। तोखे ज़ालिमनि खां उहो ई निजात ॾींदो, वञ उन वटि। हिन घराणे जा अजीब मसाइब आहिनि, लेकिन सभिनी मसाइबनि जो
जितां खां शुरूआत थिए थी वो ज़हरा जे बाबे जी शहादत है। ज़हरा जो बाबो सायो हुयो, जंहिंजे हेठां ही सभु हुया। या रसूलुल्लाह जी शहादत यो अहले बैत जे मज़लूमियत जी इब्तिदा तां हिकिड़ो जुमिलो सिर्फ़ु अर्ज़ु कंदुसि। रसूलुल्लाह जो आख़िरी ॾींहुं आहिनि, तबीयत नासाज़ आहे, जिस्मानी कमज़ोरी वधी वई आहे, पाण हली बि नथा सघनि, लेकिन वरी बि पाण अली इब्न अबी तालिब खे सॾियो आहे, अब्दुल्ला इब्न अब्बास खे सॾियो, हिकिड़ी पंहिंजी बांह अली इब्न अबी तालिब जे कुल्हे ते रखी, ॿी अब्दुल्ला इब्न अब्बास जे कुल्हे ते रखी। उन्हनि जे सहारे ते ज़हरा जो बाबू पंहिंजे हुजरे मां मस्जिद में आयो आहे, मिंबर ते वेठो। ही आख़िरी दफ़ो आहे जॾहिं मुस्तफ़ा पंहिंजे मिंबर ते फरमाइनि था, मां तव्हां में रहियो आहियां, थी सघे थो कंहिंखे मूंखां तकलीफ़ पहुती हुजे, इन करे मां चाहियां थो त दुनिया में ई बदिलो वठे, ताकि आख़िरत में हुनजो को मुंहिंजे मथां हिसाब न रहे। केरु थो चवे रहमतल लिल आलमीन, केरु थो चवे जंहिं पत्थर झले बि दुआऊं ॾिनियूं, जंग उहद में ज़ख़्मी थिया, खून निकितो, केरु चए थो या रसूल दुआ कयो, बददुआ कयो हिननि जे लाइ, तलब थियो आहे त बददुआ कयो। रसूल अकरम जन हथ बुलंद कया, पालणहार हिन खे माफ़ फरमाए, मूंखे नथा सुञाणनि। जंहिं पत्थर झले दुआऊं ॾिनियूं, उहो थो चवे त थी सघे थो मूंखां कंहिंखे तकलीफ़ पहुती हुजे, दुनिया में ई बदिलो वठे। रिवायत चवे थी त सभिनी सहाबा जा सर झुकी विया। रसूल अकरम जन ॿियो दफ़ो फरमायो। हाणे आस्ते आस्ते मस्जिद मां सुॾकनि जा आवाज़ अचा। टियों दफ़ो रसूल अकरम फरमायो। हाणे मस्जिद में रोअण जा आवाज़ आया। हिकिड़ो साज़ थियो, या रसूलल्लाह तव्हां फलाणी जंग में सफ़ो सिधियूं पे कयूं, तव्हांजे हथ में लठ हुई, उहा मुंहिंजे पुठीअ ते लॻी हुई, मां हुनजो बदिलो वठणु चाहियां। रसूल अकरम चयो अॻिते वध, बदिलो वठ। या रसूलल्लाह जॾहिं तव्हां वटि उहा लठ हुई जेका मुंहिंजे पुठीअ ते लॻी आहे, उहा लठ घुरायो। रसूल अकरम जन सलमान खे चयो, सलमान वञ मुंहिंजी धीउ ज़हरा वटि, उन वटि उहा लठ वठी आहे, असाए मशूब। सलमान आयो, बीबी वटि पहुतो ऐं अर्ज़ु करे थो त अव्हांजे बाबा असाए मशूबा घुराई आहे। बीबी सलमान खे ॾिसी चवे थी, सलमान ही लठ त जंग जी लठ आहे, मुंहिंजे बाबा जी तबीयत नासाज़ आहे, जिहाद जो त को मौक़ो कोन्हे, बाबा छाजे लाइ इहा लठ घुराई आहे? सलमान चयो त बीबी तव्हांखे मालूम न आहे, अहिड़े नमूने सां तव्हांजे बाबा ऐलान कयो आहे त कंहिंजो मुंहिंजे मथां किसास हुजे त उहो वठे। हिकिड़ो सहाबियो थियो आहे, उहो चवे थो त तव्हां जंग जूं सफ़ूं सिधियूं कंदे मुंहिंजे पुठीअ ते लठ तव्हांजी लॻी हुई, मां हुनजो बदिलो वठणु चाहियां थो।
ज़हरा वञे थी, लठ खणी अचे थी। सलमान खे ज़हरा चयो, सलमान सभ खां पहिरियां वञी इन सहाबीअ खे मुंहिंजा सलाम ॾिजां ऐं चइजां त ज़हरा चवे थी अगरि मुंहिंजे बाबे खे मुआफ़ कंदे त क़यामत में जन्नत जी ज़मानत मां थींदी। सलमान जेकॾहिं पोइ बि माफ़ न करे, तूं हसन हुसैन वटि वञजांइ, उन्हनि खे चइजां त तव्हांजे नाना ते ॾुखियो वक़्तु आहे, तव्हांजे अम्मा जो हुकुम आहे पंहिंजो पाण खे पंहिंजे नाना जे जाइ ते पेश कयो। भाई तरबियत ज़हरा जी आहे, तरबियत ज़हरा जी। लठाई साहबी खे मिली, साहबी चयो या रसूलल्लाह जॾहिं मुंहिंजे पुठीअ ते लठ लॻी हुई त मुंहिंजे पुठीअ ते कपिड़ो न हुयो, तव्हां पंहिंजो पहिरियां ज़रा मथे कयो। रसूल अकरम जन पंहिंजो पहिरियां मथे कयो आहे, पोयां अचे थो मुहारे नबूअत खे चुमे थो, चुमी ॾियण खां पोइ चवे थो या रसूलल्लाह मां माफ़ त तॾहिं करे छॾियो हुयो, मां सिर्फ़ु चाहियो पिए त आख़िरी वक़्त में अव्हांजे हिन मुहर खे चुमे वठो। रसूलल्लाह फरमायो कि सांस थो वठे या माफ़ थो करे? या रसूलल्लाह मूं माफ़ कयो। रसूल अकरम ने 3 दफ़ा पुछो कि सांस थो वठे या माफ़ थो करे? हुन चयो या रसूलल्लाह मूं माफ़ कयो। रसूल अकरम जन दुआ जा हथ बुलंद कया, पालणहार जीअं हिन तुंहिंजे नबीअ खे माफ़ कयो आहे, पालणहार हिन जा सभु गुनाह माफ़। रसूल अकरम जन वापसि मोटनि था। 2 ॾींहंनि खां पोइ सूमर जो ॾींहुं जंहिं ॾींहुं रसूल जी वफ़ात थी आहे, आख़िरी वक़्तु आहे। पाण पंहिंजे इन कमरे मां सभिनी खे ॿाहिरि मोकिले छॾियो, सिर्फ़ु अली ओ फातिमा हसन हुसैन, बसि ये 4। रसूल अकरम जन वसियतूं करणु शुरू कयूं। वसियतूं कंदे कंदे रसूल अकरम जन बेहोश थी विया। हसन हुसैन रसूलुल्लाह जा पेर चुमण लॻा। जीअं हसन हुसैन पंहिंजा लबे मुबारक रसूल अकरम जे पेरनि ते लॻाया आहिनि, रसूल अकरम जन अखियूं खोलियूं। ज़हरा हसन हुसैन खे हटाइणु चाहे थी। रसूल अकरम फरमायो न थी ज़हरा, ही आख़िरी मौक़ो आहे, मूंखे हिननि खां अलविदा करणु ॾे, हिननि खे मूंखां अलविदा कर। थोड़ी देर खां पोइ रसूल अकरम जन अली अलैहिस्सलाम खे चयो या अली थोड़ी देर तव्हां बि कमरे खां ॿाहिरि। न मालूम रसूल अकरम जन ज़हरा खे कहिड़ियूं वसियतूं कयूं। कुझु देर खां पोइ तलब कनि था अली इब्न अबी तालिब खे। अली आयो, सभ खां पहिरियां रसूल कमु इहो कयो जो ज़हरा जो हथु वठी अलीअ जे हथ में ॾियनि। फरमाइनि था या अली हाज़ा वदीअती व वदीअतुल्लाह, या अली ज़हरा मुंहिंजी बि अमानत अथई, अल्लाह जी बि अमानत अथई। ज़हरा मां अमानत तौर तोखे ॾियां, मुंहिंजी बि अमानत अथई, सिर्फ़ु मुंहिंजी न ख़ुदा जी बि अमानत अथई। ॿी वसियत कई आहे या अली मुंहिंजे वफ़ात खां पोइ उहो कुझु कजां जेको तोखे ज़हरा चवे। अजीब मक़ाम आहे ज़हरा। या अली तूं उहो कुझु कजां जेको ज़हरा तोखे चवे। मां ज़हरा खे वसियतूं कयूं। एतिरे में दरवाज़ो खड़कियो, आवाज़ अचे थो ए अहले बैत मूंखे अंदरि अचण जी इजाज़त ॾियो, मूंखे रसूलुल्लाह सां मुलाक़ात करणी आहे।
बीबी जवाब थी ॾिए मुंहिंजे बाबा जी तबीयत नासाज़ आहे, कंहिं ॿिए मौक़े ते अचिजे। वञे तो थोड़ी देर खां पोइ वरी वापसि मुटी आयो, वरी साॻियो आवाज़ बुलंद कई, ए अहले बैत मूंखे अंदरि अचण जी इजाज़त ॾियो, मूंखे रसूलुल्लाह सां मुलाक़ात करणी आहे। बीबी वरी साॻियो जवाबु ॾिनो, मुंहिंजे बाबा जी तबीयत नासाज़ आहे, कंहिं ॿिए मौक़े ते अचिजे। टियों दफ़ो अचे थो ऐं हाणे इन जो आवाज़ थोरो मथां हो आवाज़, थोरो बुलंद आवाज़ सां चवे थो, ए अहले बैत मूंखे अंदरि अचण ॾियो, मूंखे रसूलुल्लाह सां मुलाक़ात करणी आहे। इहो बुलंद आवाज़ ॿुधे ज़हरा फरियाद कई आहे, केरु आहे मुंहिंजे दरवाज़े ते ॾाढियां ॻाल्हाइण वारो, अञा त मुंहिंजो बाबो ज़िंदा आहे, केरु आहे मुंहिंजे दरवाज़े ते ॾाढियां ॻाल्हाइण वारो। रसूल अकरम जन अखियूं खोलनि था, फरमाईंदा ज़हरा इहो को आराबी न आहे, ही मलकुल मौत आहे। ज़हरा काइनात में कंहिंखां इजाज़त न आहे घुरंदो, सिर्फ़ तुंहिंजे एतराम जे करे तुंहिंजे दरवाज़े ते बीठो आहे। ज़हरा हिनखे इजाज़त ॾे। इजाज़त मिली आहे, रसूल अकरम जी वफ़ात थी आहे, चंद ॾींहं मस गुज़रिया, जंहिं दरवाज़े ते इज़राइल जी इजाज़त घुरे उन दरवाज़े ते उम्मत जा कुझु माण्हू अचनि था, चवनि था फातिमा अलीअ खे ॿाहिरि कढ वरना घर जलाए छॾींदासीं। अला अला अल्लाह अला सयअलमुल लज़ीना ज़लमू अय्युहुम अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व आलि मुहम्मद। अल्लाहुम्मा कुल्ल वलिय्यका अल-हुज्जत इब्नुल हसन सलवातुका अलैहि व अला आबाइहि फ़ी हाज़िहि स्साअति व फ़ी कुल्लि स्साअ वलिय्यन व हाफ़िज़न व क़ाइदन व नासिरन व दलीलन व अईना हत्ता तुस्किनहु अर्ज़क तवआ व तुमत्तिअहु फ़ीहा तवीला। अल्लाहुम्मा सल्लि अला